नाज़रीन, ख़बर शेयर कंदो कंदकोट मां कंदकोट पाकिस्तान पीपुल्स पार्टी जो सीनियर अॻवान गुल मोहम्मद ख़ान जखराणी पुट सां गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पीपुल्स पार्टी जी हुकूमत पारां 2009 में हिकु प्रोजेक्ट शुरू कयो हो जेको 3 सालनि में मुकमल थियणो हो, जेको 12 साल थियण जे बावजूद न थियो आहे। ही प्रोजेक्ट रोलड़े जो शिकार आहे। तामीराती कम अब्दुल्ला बिल्डर जे हवाले आहे। मनपसंदनि खे घर तामीर करे रही आहे। मुझे मुकम्मल अदायगी करण जे बावजूद घर तामीर न कयो वियो आहे। जिन बि मुकम्मल रक़म जमा कराई आहे त हुननि खे घर हवाले कया वञनि, जंहिं करे मजबूरन प्रेस कॉन्फ्रेंस करे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीर समेत आला इख्तियारनि खां घुर करियां थो त अहिड़ी ज़्यादती जो फौरी नोटिस वठी करे सेवन डेवलपमेंट अथॉरिटी ऐं अब्दुल्ला बिल्डर जे ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजो क़ानूनी हक़ ॾियारे घर हवाले कयो वञे।